नसीराबाद के गोठ 70 फुलपोटो में मंशियात के विक्रे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुए वियो आहे। गोठाणन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे आर्थर वाह जी पुल ते धरणो हुयो आहे। गोठाणन जो चवणु आहे त SSP जे हुक्म बावजूद गोठ में पुलिस पिकट कायम न कई वई आहे। हुननि चयो त पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि आॾो बेवस बणियल आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया नसीराबाद जे गोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो वियो आहे। गोठाणन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे आर्थर वाह जी पुल ते धरणो हुयो आहे। गोठाणन जो चवणु आहे त SSP जे हुक्म बावजूद गोठ में पुलिस पिकट कायम न कई वई आहे। हुननि चयो त पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि आॾो बेवस बणियल आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नसीराबाद जे गोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो वियो आहे। गोठाणन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे आर्थर वाह जी पुल ते धरणो हुयो आहे। गोठाणन जो चवणु आहे त SSP जे हुक्म बावजूद गोठ में पुलिस पिकट कायम न कई वई। हुननि चयो त पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि आॾो बेवस बणियल आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नसीराबाद जे गोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो वियो आहे। गोठाणन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे आर्थर वाह जी पुल ते धरणो हुयो वियो। गोठाणन जो चवणु आहे त SSP जे हुक्म बावजूद गोठ में पुलिस पिकट कायम न कई वई आहे। गोठाणन पारां मुतालबो कयो वियो आहे त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वञनि। हू मुसलसल सरापा एहतजाज आहिनि पर को नोटिस न वरितो वियो आहे। SSP जे हुक्म बावजूद बि गोठ में पुलिस पिकट कायम न कई वई आहे। हुननि चयो त पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि आॾो बेवस बणियल आहे। नसीराबाद जे गोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो वियो आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे नसीराबाद जे गोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो वियो आहे। गोठाणन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे आर्थर वाह जी पुल ते धरणो हुयो वियो आहे। गोठाणन जो चवणु आहे त SSP जे हुक्म बावजूद गोठ में पुलिस पिकट कायम न कई वई आहे। हुननि चयो त पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि आॾो बेवस बणियल आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया नसीराबाद जे गोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अल्लाह बख्श कुरैशी लाइन ते मौजूद आहे। अल्लाह बख्श, मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ गोठाणा सरापा एहतजाज आहिनि, मुसलसल एहतजाज कयो पियो वञे गोठ 70 फुलपोटो पारां, पर मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं नथी सघियूं आहिनि। छा तफ़सील आहिनि? बिल्कुलु अॼु ही 5 ॾींहं आहे। 5 ॾींहं ते बि गोठ 70 फुलपोटो जे गोठाणनि मर्दनि औरतुनि ॿारनि एहतजाज मुज़ाहिरो करे अथरवा पुल ते धरणो हुयो आहे ऐं 5 ॾींहंनि खां ही मंशियात जे अॾे जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल गोठाणा आहिनि, पर हींअर ताईं तदारुक नथो थिए। पुलिस बेवस बणियल आहे। हिननि गोठाणनि जो चवणु आहे त गाजी खाड़ पुलिस जी हद में असांजो गोठ आहे ऐं गाजी खाड़ पुलिस मंशियूं वठण में पूरी आहे, जेका मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जे बजाए खेनि तहफ़ुज़ ॾेई रही आहे। ऐं असां गोठाणनि जे मथां मंशियात फ़रोश पंहिंजे साथियुनि जे तरफ़ां हमला बि कराए थो, धमकियूं बि ॾियारे थो। 5 ॾींहं अॻु हुन असां ते हमलो करायो जंहिंमें असां 4 गोठाणा ज़ख़्मी थियासीं ऐं वाइदो कयो त फौरी तौर पुलिस पिकट कायम करे मंशियात जो अॾो बि ख़तमु था कयूं ऐं मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार कंदासीं, पर उहा पिकट बि कायम न थी, अॾो बि ख़तमु न थियो, न वरी मंशियात फ़रोश गिरफ़्तार थियो आहे। हिननि जो चवणु आहे त असीं गोठाणा हिन वटि लावारस बणियल आहियूं, इंतिज़ामिया असांजी वाहुर नथी करे, पुलिस असांजी मदद नथी करे। पुलिस अञा मंशियात फ़रोशनि खे रिआयत ॾियूं वेठी आहे, जेके हू पंहिंजी दादागिरी कायम कई वेठा आहिनि। हिननि जो चवणु आहे त असांजे ॻोठ मां मंशियात जो आज़ार ख़तमु करायो, अॾो बंदि करायो ऐं मंशियात फ़रोश खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे, न त असां हाणे एहतजाज जो रुख़ कंबर रखंदासीं ऐं कंबर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में असां वञी धरणो हणंदासीं SP ऑफिस जे अॻियां, जेकॾहिं ही मंशियात जे अॾे जे ख़िलाफ़ कार्रवाई नथी थिए। जी ठीकु आहे। अल्लाह बख्श, महिरबानी तफ़सील ॾिना।